सुभान अल्लाह। गार वारो वाक्य ॿुधो। गारे सौर में हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे झोलीअ में अल्लाह जे हबीब करीम पंहिंजो मथो मुबारक रखियो। सुभान अल्लाह। सही आरामी थी विया। अल्लाह अल्लाह। नांग को सालन खां सोने जे इंतजार में हो, पर मूं त ईअं बि किताब में पढ़ियो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम मक्के खां गुज़रियो, पाण फरमायूं मुंहिंजा हवारियो वियो त मां अव्हां खे आख़िर ज़मान नबीअ जो शान ॿुधायां। सब वेठा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हबीब दी तारीफ़ फरमाई कि ही हुआ सरज़मीन आहे, हे वो मक्के जो शहर आहे जिते अल्लाह जो आखिरी नबी ईंदो, मदीने जो मीर ईंदो। हिन सरज़मीन ते माण्हुनि खे चोॾहीं जो चंड लाहे ॾेखारींदो, लथल सिज मोटाए ॾेखारींदो, वण कलमूं पढ़ंदा, पत्थर कलमा पढ़ंदा, जानवर मुंहिंजे हबीब जूं गवाहियूं ॾींदा। ही वो सरज़मीन आहे। पासे में हिकिड़ो नांग हो, उहो ऋणी हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि आयो। अर्ज़ कई सोना मूंखे ॾाढो शौक़ु आहे उन महबूब सां मुलाक़ात जो, मिलण जो, पर तव्हां चओ था त मके में ईंदो। मके में त मां मिली कोन सघंदुसि, माण्हू मूंखे मारे विझंदा। अहिड़ी का जॻह ॿुधा जिते अकेला ई हुजे मां महबूब सां मिली सघां। अल्लाह जे नबी ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम फरमायो पोइ सामू गारे सौरा इन्हीं में वनी इंतजार कर। अल्लाह जा महबूब हिकड़े ॾियारे हिजरत करे इन्हीं गारे सौर में पंहिंजे यारे गार सां ईंदा। इहो मौक़ो भलो आहे, इते ई महबूब जो दीदार थी सघे थो। तॾहिं खां उहो नांग सुने हबीब जे इंतजार में वेठो। जॾहिं अल्लाह जा महबूब गारे सौर में आया त हज़रत सिद्दीक़ सोने गार जा सब दरवाजा ऐं पंहिंजो सुराख बंद कया, गैर ज़रूरी, पर कोई भी हिकिड़ो सुराख बची वियो, कपिड़ो कोन हो, पाण उनखे खुड़ीअ सां ढके वेही रहे। साईं आराम में नांग खे खुशबू आई, चौधारी गार जे चक्कर लगाई, किथां अंदर वञण जी जाइ कान हुई। समझी वियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो यारे गार सां गॾु हूंदो। जंहिं वक़्त में हिकिड़े सुराख खे सुझाई उतां गोश्त जी खुशबू आई, हज़रत अबू बकर जे कदम जी खुशबू आई। मुंहिंजा प्यारा नांग चवण लॻो आसे आसे उम्र गुज़ारी पिछे जले खार हज़ारा, अजमाली बाग वेखण देंदा जदों आया वक्त बहारा। उम्र गुजरी वही जंहिंजे इंतजार में अज वो महबूब आयो आहे। यारे गार मूंखे वेझो अचण नथो ॾे। पाण नांग ॻाल्हायो या अबू बकर खुड़ी हटा यार जो जलवो करा। सिद्दीक़ अकबर फरमायो ऐ नांग माल मांगो तो माल दूंगा, जान मांगो तो जान दूंगा। सिद्दीक़ से न हो सकेगा कि यार का चाहो जमाल दूंगा। तू नांग ही मां भी मुस्तफा जो गुलाम है। महबूब जे वेझो अचण न ॾिस। नांग चयो अबू बकर सिद्दीक़ मां चपल जो नांग आहियां, डंक हिकिड़ो हणंदो आहियां, माण्हू ख़तम। अरे नांग ईअं कयो त शरीयत बि आई ऐं इश्क भी आई। सुभान अल्लाह। शरीयत चयो अबू बकर जान बचाइण फर्ज़ आहे। अकेला जान बचाइण फर्ज़ आहे।
इश्क अर्ज कयो या अबा बकर किथे जान बचान फर्जा किथे दई छडन वो दई छडन किथे फर्जा अज महबूब जे आराम जो मसलो आ सब गालियों हेठ हर इबादत हेठ सबनी जे मथों आ रसूल जो जहां जी मोहब्बत अज जान कुर्बान करे छड़न फर्जा बाबा बुल्ले शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो आग ते इश्की दोवी बराबर पर इश्क दा सेक वधेरा आग ते ताई आग ते सारे कख काने पर इश्क सारे तन मेरा आग ते ताई पानी ठारे पर दसो इश्क दा दारू केड़ा बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क ने लाया डेरा हज़रत अबू बकर सिद्दीक़ फैसलो कयो त किथे जान बचान फर्जा पर हिते जान ॾेई छॾण फर्जा जो मुझे हबीब जे आराम जो बसर अंदाज़ो लगा त केॾी ताक़ीद आहे सुभान अल्लाह साईं आराम में हा हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं गर्ज करे पे सको त सुन थोरो ऊंचो नांग अची विया को पत्थर ॾियो कुझ न एतिरो बि सुने अबू बकर गवारा न कयो तो मालिकन जी आराम में को खलल पर प्यारा मुसलमान भाइरो हजरत अबू बकर सिद्दीक़ जो नमाज़ू रोज़ा हज ज़कातू या अमल पर हजरत अबू बकर फरमाईंदो हो जेको मुखे अल्लाह साईं रुतबो ऐं मकाम ॾिनो आहे वो लखार वारी मोहब्बत जे सदके अता फरमायो आहे मोहब्बत जैसे साईं मक्को चले आया फिगारे सौर अल्लाह केतरो जमानो अग में साईं फरमायो अबू बकर जी मुझा आता फरमायो हिकड़े दी मक्को छडणो हलणो रात जो जई रात साईं मक्को जा छड़ी आया हजरत अबू बकर सिद्दीक़ जे घर दे दिसन त थेली रखी आ सोनो अबू बकर विच के टे कयो वेठो आ साईं आया फरमायो या अबू बकर सुतो नहीं अर्ज के अज जो था पूछो या जदा खां तवा चयो एक रात हलबो सोना उन रात खां अज ताई रात जी निंद नेर ते सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी नारे पीर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह यार राजी रहे नांगन कर तकरार तू मूसा दद फेरा दंग भली हण पर कोन छड़ी दो गार गुलाम अरबी रखिया अज आराम मदनी रखिया अज आराम नांगन कर तकरार तू मूसा तुझे हवाले पेट भरे वञ पंहिंजो पाले मास पटे वञ परवा भी ना आहे मास पटे वञ परवा भी ना आहे पोइते हटणो आहे असांजो हराम पोइते हटणो आहे असांजो हराम नांगन कर तकरार तू मूंसां जीत असां सां जंग आटो जोटी आयूं मुसाफिर वञ तू मोटी कान ख़बर थई केरु सुतल वा कान ख़बर थई केरु सुतल वा सभिनी न
नबियन जो आहे इमाम सभिनी नबियन जो आहे इमाम नांगल कर तकरार तू मूसा